أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم شكرا يا ربي شكرا هديت قلبي شكرا نورت دربي شكرا شكرا يا رب نحمده ونصلي على रसूलिल करीम अमा बाद। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अॼु ग्रुप में हिकिड़े दोस्त जंहिंजे आख़िर में नंबर 211 आहे, जेको शायदि दुबई जो नंबर आहे, उन हिकिड़ी अहिड़ी ॻाल्हि कई आहे जेको अॼु जे दौर में अक्सर माण्हू इहा ॻाल्हि कंदा आहिनि। अक्सर माण्हू इहा ई ॻाल्हि कंदा आहिनि। असांजे पहिरीं प्यारे भाउ चयो आहे त मूंखे काफ़ी टाइम थियो आहे मां ग्रुप में शामिल आहियां ऐं ग्रुप मां काफ़ी इस्तिफ़ादो बि कयो आहे, सुवाल जवाब थिया आहिनि, काफ़ी इल्मु मूंखे हासिलु थियो आहे। पर मां इहो चवंदुसि त इख़्तिलाफ़ी ॻाल्हियूं, फ़िरका वारियत वारियूं ॻाल्हियूं न कंदा कयो। माण्हुनि खे निमाज़ जो चओ, रोज़े जो चओ, दीन जो चओ, फ़र्ज़नि जो चओ, इहे भलाइनि जो कमनि जो चओ, इहो चओ, बाक़ी वधीक कंहिंखे बुरो भलो न चओ। ऐं इहो सिर्फ़ु असांजे इन भाउ जी ॻाल्हि न आहे, बल्कि हींअर असां ॾिसूं था जेके अक्सरियत में साथी आहिनि उहे नौजवान इहे ई ॻाल्हियूं कंदा आहिनि। त उन्हनि खे इंशाअल्लाह अॼु मां कोशिशि कंदुसि त क़ुर ऐं हदीस जी रोशनी में सम्झायां त क़ुर ऐं हदीस यानी अल्लाह जो फरमान ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान छा थो चवे इन मौक़िफ़ ते त कंहिंखे बि कुझु न चओ, जीअं गाॾी हले थी तीअं हिनखे हलायो, या हक़ सच चओ, भलाई जो हुकुम कयो, बुराई खां मना कयो। या इहो इस्लाम आहे त भलाई जो चओ, बुराई खां मना कयो, इन्हे जो नालो इस्लाम आहे? या इस्लाम जो नालो इहो आहे त बाबा जीअं गाॾी हले थी तीअं हलायोसि? त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जी जेका तारीफ़ क़ुर में कई आहे, जेका ख़ूबी अल्लाह ताला ॿुधाई आहे, उहा इहा ई ॿुधाई आहे। अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फरमाए थो, कुंतुम ख़ैर उम्मतिन उख़रिजत लिन्नास तअमुरून बिल मअरूफ व तनहौन अनिल मुनकर व तुअमिनून बिल्लाह। अल्लाह ताला उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ूबी ॿुधाई आहे हिकिड़ी, उहा इहा ई आहे। अल्लाह ताला फरमाए थो, तव्हांखे मूं बहितरीन उम्मत बनायो आहे, तव्हांखे मूं माण्हुनि जे लाइ कढियो आहे, तव्हां भलाई जो हुकुम कयो था, बुराई खां मना कयो था, ऐं हिकु अल्लाह ते ईमान आणियो था। हिकु अल्लाह ते ईमान यानी भरोसो, तवक्कल अल्लाह ताला ते। हू असबाबनि खे न ॾिसंदा आहिनि, अंजाम खे न ॾिसंदा आहिनि। के साथी हूंदा आहिनि जेके असबाब ॻोल्हींदा आहिनि, सहूलतूं हुजनि त पोइ दीन जो कमु कयूं, गुरबत आहे, तकलीफ़ आहे त पोइ उन में असां दीन जे कम खे छॾे ॾियूं, फ़िलहाल ही दुनियावी कमु कयूं, पोइ जॾहिं आसानी थिए पोइ दीन जो कमु कयूं। या घणा साथी अंजाम खे सोचींदा आहिनि, हीअ कंदासीं त हीअं थींदो, हीअ कंदासीं त हीअं थींदो। पर अल्लाह ताला फरमाए थो, उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ख़ूबी आहे तो भलाई जो चवनि था, बुराई खां रोकीनि था, ऐं अल्लाह ते ईमान हूंदो अथनि, अल्लाह ते तवक्कल हूंदो आहे। न असबाबनि खे ॾिसंदा आहिनि, न अंजाम खे ॾिसंदा आहिनि, हुननि खे अल्लाह ते ई भरोसो हूंदो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहा ख़ूबी आहे उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, भलाई जो चवणु, बुराई खां रोकणु। न अल्लाह ताला नस्ल ॿुधायो आहे, न ज़ात ॿुधायो आहे, न की कद ॿुधायो आहे, न रंग रूप ॿुधायो आहे, न हुस्न ॿुधायो आहे। त उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ूबी के हुस्न जे करे, रंग जे करे, रूप जे करे, ताक़त जे करे, दौलत जे करे या ज़ात जे करे न, बल्कि अल्लाह ताला फरमाए थो, बहितरीन उम्मत आहियो, भलाई जो चओ था, बुराई खां रोकियो था। उन खां अलावा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, जेके भलाई जो न चवनि, बुराई खां न रोकीनि ऐं ॻाल्हाइण में मिलावट कनि, जीअं अक्सर अॼु साथी इहा ई ॻाल्हि चाहिनि था त बाबा अगरि केरु मिलावट करे थो, बिदअतूं करे थो त बि छॾे ॾियोसि, केरु शिरक करे थो त बि छॾे ॾियोसि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में सूरत अल बक़रा आयत नंबर 42 में फरमाए थो,
वला तलबिसुल हक़्क़ बिल बातिल व तक्तुमुल हक़्क़ व अंतुम तअलमून। अल्लाह फरमाए थो सच ऐं कूड़ जी मिलावट न कयो ऐं हक़ खे न लिकायो जॾहिं तव्हांखे ख़बर पइजी वञे त हक़ ही आहे, हाणे हक़ खे पोइ लिकाइणो तव्हांखे न आहे। ॿी जाइ ते हिकिड़ी जाइ ते अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह सही फरमाए थो इन्नल्लज़ीन, या कुरान शरीफ जी सूरत अल बकरा आयत नंबर 174 में अल्लाह ताला फरमाए थो इन्नल्लज़ीन यक्तुमून मा अंज़लल्लाहु मिनल किताबि व यश्तरून बिही समनन क़लीला उलाइका मा याकुलून फी बुतूनिहिम इल्ला अन्नार वला युकल्लिमुहुमुल्लाहु यौमल क़ियामा वला युज़क्कीहिम। अल्लाह ताला फरमाए थो जेको उन ॻाल्हि खे लिकाइनि था जेको अल्लाह ताला नाज़िल कयो आहे किताब में, उहो छा आहे? क़ुरान आहे, उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। अल्लाह फरमाए थो जेको इन्हनि खे लिकाइनि था, लिकाइण जो मक़सदु छा हूंदो आहे? त दौलत हासिल करणु, इज़त शोहरत हासिल करणु, यानी दौलत जे ख़ातिर। जीअं अॼुकल्ह जा काफ़ी पेट जा पुजारी मौलवी आहिनि, हक़ लिकाइनि वेठा, सुनतनि खे लिकाइनि वेठा, तौहीद खे लिकाइनि वेठा, बसि चवंदा बाबा जीअं कमु हले थो तीअं हलायोसि। अल्लाह फरमाए थो इहे माण्हू पंहिंजे पेट में सवाइ बाहि जे ॿियो कुझु नथा खाइनि। इहो न सोचनि त असां हलवा, सयूं, मच्छियूं, पखियूं पिया कयूं, न, बल्कि अल्लाह फरमाए थो इहे पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि पिया विझनि ऐं अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं इन्हनि सां न ॻाल्हाईंदो, न हिननि जा गुनाह माफ़ कंदो। ऐं अॻिते अल्लाह फरमाए थो वलहुम अज़ाबुन अलीम, ऐं इन्हनि जे लाइ दर्दनाक अज़ाब आहे। अल्लाह फरमाए थो उलाइका अल्लज़ीना इश्तरऊ अद-दलालत बिल हुदा, इहे उहे माण्हू आहिनि जिन्हनि हिदायत ॾेई गुमराही वरिती, वल अज़ाब बिल मग़फ़िरा, ऐं बख़्शिश ॾेई अज़ाब वरितो अथनि। फमा असबरहुम अला अन्नार, हाणे ही जहन्नम ते सब्र कनि त छा, न कनि त छा? अल्लाह ताला फरमाए थो इन सूरत खां बाद में जेका अॻिते अञा सूरत अचे थी उन में अल्लाह सी फरमाए, जीअं अक्सर माण्हू अॼुकल्ह चवनि था न त बाबा बसि निमाज़ रोज़ो इहो चओ, बसि वधीक छेड़छाड़ न कयो। अल्लाह ताला क़ुरान शरीफ में फरमाए थो लैसल बिर्र अन तुवल्लू वजूहकुम क़िबल अल मशरिक़ वल मग़रिब, भला इहा कान्हे का त तव्हां ओलह या ओभर ॾे मुंहुं कयो, यानी बसि निमाज़ पढ़ो, इहो न। वलाकिन्नल बिर्र मन आमन बिल्लाहि, बल्कि भलाई इहो आहे त जेको इंसान अल्लाह ते ईमान आणे, वल यौमिल आखिर, क़यामत ते बि ईमान आणे, वल मलाइकति, ऐं अल्लाह जे फरिश्तनि ते, वल किताब वन नबिय्यीन, किताबनि ते बि ईमान आणे, पैगंबरनि ते ईमान आणे, व आतल माल अला हुब्बिही ज़विल क़ुर्बा वल यतामा वल मसाकीन वब्न सबील, ऐं पंहिंजो माल प्यार सां, मोहब्बत सां, चाहत सां ख़र्च करे ग़रीबनि ते, यतीमनि ते, मिस्कीननि ते, मुसाफ़िरनि ते, वसाइलीन वफ़िर रिक़ाब, ऐं सवालिन खे ॾिए, ऐं कैदियूं आज़ाद करे, वक़ाम अस्सलाह व आत ज़का, निमाज़ क़ाइम करे, ज़कात अदा करे, वल मौफ़ून बिअहदिहिम इज़ा आहदू, ऐं पंहिंजनि वाइदनि जा सचा जॾहिं हू वाइदा कनि, वस्साबिरीन बिल बअसाइ वद्दर्रा, ऐं अल्लाह जे तरफ़ां जेके ॾुख ऐं सुख अचनि था उन ते सब्र करण वारा, वहीनल बअस, उलाइका अल्लज़ीना सदक़ू, इहे ई आहिनि जेके जिन्हनि माना सच करे ॾेखारियो, यानी इहे सच आहिनि। व उलाइका हुमुल मुत्तक़ून, ऐं इहे ई परहेज़गार मुत्तक़ी आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, दीन इहो कोन्हे को त बसि तव्हां निमाज़ रोज़ो हज ज़कात कयो, बसि ॻाल्हि छुटी, ॿियो कंहिंखे बि कुझु न चओ, इहो दीन न आहे। बल्कि अल्लाह ताला फरमाए थो जेके हक़ खे लिकाइनि, जेके हक़ खे लिकाइनि इहे पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि खां सवाइ ॿियो कुझु बि नथा खाइनि। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला क़ुरान शरीफ में फरमाए थो अक्सर माण्हू हक़ ॻाल्हि खां छो था डिॼनि, छो था लाराइनि? तकलीफ़नि जे करे, आज़माइशूं ईंदियूं आहिनि, माण्हू दुश्मन थींदा आहिनि, माण्हू मुखालिफ़त कंदा आहिनि, ख़ासि करे पंहिंजा घर वारा उहे दुश्मन थींदा आहिनि। त मुंहिंजा भाइरो, अल्लाह ताला त क़ुरान शरीफ़ में 1400 साल अॻु में ॿुधाए छॾियो आहे। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में 1400 साल अॻु में ॿुधाए छॾियो आहे, अगरि हिन दीन जे रस्ते ते हलंदो त तकलीफ़ूं ॾींदोसांव, आज़माईंदोसांव,
हिकिड़े शख़्स अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजी तोसां मोहबत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सोचे सम्झे ॻाल्हाइजे। आख़िर उन 3 चकर इन लफ़्ज़नि खे दोहरायो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पोइ ॾुखनि लाइ तयारु थी वञ। हुन पुछा कई, छो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मूंसां मोहबत कंदा आहिनि उन्हनि ते तकलीफ़ूं ईअं ईंदियूं आहिनि जी हेठां ई ते पाणी। त मुंहिंजा भाउ, जेको दीन जे रस्ते ते ईंदो तकलीफ़ूं ईंदियूं, आज़माइशूं ईंदियूं। अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में 1400 साल अॻु में ॿुधायो आहे। अल्लाह साईं सूरत आल इमरान आयत नंबर 185 में फरमाए थो, कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, हर जान खे मौत जो मज़ो चखणो आहे। व इन्नमा तुवफ़ून उजूरकुम यौमल क़ियामा, ऐं तव्हांजो जेको बि तव्हां कयो था उनजो बदिलो क़यामत जे ॾिहाड़े तव्हांखे ज़रूर मिलंदो। फमन ज़ुहज़िह अनिन नारि व उदख़िलल जन्नत फ़क़द फ़ाज़, पोइ उन ॾिहाड़े जेको जहन्नम जी बाह खां बचे जन्नत में दाख़िल थिए, इहो ई कामयाब थी वियो। वमल हयातुद दुनिया इल्ला मताउल गुरूर, ऐं दुनिया जी ज़िंदगी त सिर्फ़ हिकु धोखे जो घर आहे। पोइ अल्लाह अॻिते फरमाए थो, लतुबलवुन्न फी अमवालिकुम व अनफुसिकुम, तव्हांखे मां ज़रूर आज़माईंदुसि तव्हांजे मालनि में ऐं तव्हांजे जाननि में। वलतस्मउन्न मिनल लज़ीना ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम व मिनल लज़ीना अशरकू अज़न कसीरा, ऐं पोइ मां तव्हांखे अहले किताबनि जे ज़रिए ऐं मुशरिकनि जे ज़रिए तव्हांखे तकलीफ़ूं ॾींदुसि। उहे तव्हांखे दुखाईंदा, तव्हांखे ईज़ाईंदा। व इन तस्बिरू व तत्तक़ू फ़इन्न ज़ालिका मिन अज़्मिल उमूर, अल्लाह फरमाए थो, पोइ अगरि तव्हां सब्र कयो ऐं तक़वा परहेज़गारी अख़्तियार कयो त पोइ इहो ॾाढनि यानी हिमत वारनि कमनि मंझि आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, दीन जी दावत, तौहीद जी दावत, क़ुरान ऐं सुन्नत जी दावत में कंप्रोमाइज़ करणु यानी मसलहत करणु, कम खे हलाइण, त बाबा हाणे जीअं हले थो तीअं हलायोसि। इहो फिकावतूं न कयो, झेड़ा न कयो, कंहिंसां फशरी न कयो। ही आम जेके हींअर माण्हू इहे ॻाल्हियूं कनि था, उन जे बारे में अल्लाह ताला 1400 साल अॻु में ॿुधाए थो त ॿियनि खे त छॾियो, मिट माइट दोस्त इन्हनि खे छॾियो, पर वालदेन ऐं भाइरनि जे बारे में अल्लाह ताला कहिड़ो हुकुम थो ॾिए। क़ुरान शरीफ़ सूरत तौबा आयत नंबर 23 में अल्लाह फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू आबाअकुम व इख़वानकुम औलिया इन इस्तहब्बुल कुफ्र अलल ईमान। अल्लाह फरमाए थो, ए ईमान वारो, पंहिंजनि वालदेननि खे ऐं पंहिंजनि भाइरनि खे बि दोस्त न वठिजो, दोस्त न बनाइजो, अगरि इहे कुफ्र सां मोहबत कनि ईमान जे मुक़ाबले में, यानी कुफ्र खे पसंदि कनि ईमान जे मुक़ाबले में, त पोइ पंहिंजनि वालदेननि खे ऐं भाइरनि खे बि दोस्त न रखिजो। वमन यतवल्लहुम मिनकुम फउलाइका हुमुज़ ज़ालिमून, ऐं जेके हुननि जे इन हालत जे बावजूद बि उन्हनि सां मोहबत करे, उन्हनि सां दोस्ती करे, उन्हनि जो सपोर्ट करे, त अल्लाह फरमाए थो उहे ई ज़ालिम आहिनि। पोइ अॻिते अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, इहा सूरत तौबा आयत नंबर 23 आहे, वरी 24 में अल्लाह फरमाए थो, कुल इन कान आबाउकुम व अबनाउकुम व इख़वानुकुम, हे मुंहिंजा महबूब तूं ऐलान कर माण्हुनि खे ॿुधा, अगरि तव्हांजा वालदेन, तव्हांजा औलाद, तव्हांजा भाइर, व अज़वाजुकुम व अशीरतुकुम व अमवालुन इक़्तरफ़्तुमूहा व तिजारतुन तख़्शौना कसादहा, ऐं तव्हांजा भाइर, तव्हांजूं घरवारियूं, तव्हांजा क़ौम कबीला रिश्तेदार, ऐं जेको ही माल तव्हां गॾु कयो, ऐं जेको वापार तव्हां जंहिंजे खसारे खां डिॼो था, व मसाकिन तरदौनहा, ऐं ही माड़ियूं बंगला जेके तव्हांखे महबूब आहिनि तव्हां ठाहिया आहिनि, अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूलिहि व जिहादिन फी सबीलिहि फतरब्बसू हत्ता यअति अल्लाहु बिअम्रिहि वल्लाहु ला यहदिल क़ौमल फासिक़ीन। पोइ अगरि इहे सभई शयूं तव्हांखे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी राह में जिहाद करण खां वधीक महबूब आहिनि, त पोइ इंतज़ार करे वेहो त अल्लाह जो अज़ाब तव्हां ते अचे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, क़ुरान त चए थो त अल्लाह ताला फरमाए थो त वालदेननि खे, भाइरनि खे बि, इन्हनि खे बि क़ुरान हदीस जी दावत ॾियो, इन्हनि खे सम्झायो। बल्कि अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो त मां तव्हांखे वसियत कई आहे त वालदेननि सां सुहिणो सलूक कयो, पर इहे बि मुंहिंजे ज़ात में अगरि शिरक करण जे लाइ चवनि त इन्हनि जो चवणु न वठिजो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, क़ुरान दीन आहे ई
इहो त हक़ सच चवण, बुराई खां मना करण, भलाई खां रोकण। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बुराई खे तव्हां जॾहिं ॾिसो त हथ सां रोकियो, अगरि हथ सां रोकण जी ताक़त न आहे त ज़बान सां रोकियो, ज़बान सां रोकण जी ताक़त न आहे त पोइ दिलि सां हुनखे बुरो सम्झो। ऐं इहो ईमान जो आख़िरी हद आहे, इन खां हेठि ईमान न आहे। जेको बुराई खे बुराई न सम्झे उन में ईमान ई न आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अगरि इहो कमु हुजे हा त बाबा माण्हुनि खे निमाज़, रोज़ो, हज, ज़कात चओ, बसि वधीक इख़्तिलाफ़ न कयो, कंहिंखे कुझु न चओ, फ़िरका वारियत न कयो, त पोइ त मसइलो ॾाढो आसान हो। फ़िरका वारियत मां मुराद जेको आहे उहो इहो आहे त मुसलमान पंहिंजे कंहिं ज़ाती मफ़ाद जे करे अलॻि अलॻि न थियनि, पर अगरि क़ुर ऐं सुनत जे करे, क़ुर ऐं सुनत जे दिफ़ा जे करे कंहिं मुशरिक ऐं बिदअती गुरोह जे साम्हूं बीहणो थो पए, उन सां इख़्तिलाफ़ करणो थो पए, त इहो हक़ आहे, इहो दीन जो हक़ आहे ऐं इहो शुरू खां वठी हलंदो थो अचे। नूह अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ौम मुखालफ़त कई, छाजे करे? जो हू 5 बुतनि जी पूॼा कंदा हुआ। उहे बुत केर हुया? सही बुखारी खे तव्हां खोले ॾिसो, उहे अल्लाह जा नेक बाना हुया, जिन्हनि जे वफ़ात खां पोइ नूह अलैहिस्सलाम जे क़ौम उन्हनि जा बुत ठाहे छॾिया। जीअं अॼु असांजे मुआशिरे में अल्लाह जा नेक बाना मरी विया, उन्हनि जूं फोटूं ठहियूं, उन्हनि जूं तस्वीरूं, उन्हनि जी पूॼा पई थी हले, उन्हनि जे क़बरनि जी पूॼा हले थी। अब्दुल कादिर जीलानी अल्लाह जो नेकबान हो, मरी वियो, हाणे उन जूं तस्वीरूं आहिनि, उन्हनि ते गुलर रखिया था वञनि, अगरबत्तियूं ॿारियूं थियूं वञनि। उन खां अलावा हज़रत अली अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, उन्हनि जूं तस्वीरूं अची वयूं आहिनि मार्केट में। बल्कि हिन साल त मां मुहर्रम जे मौक़े ते ॾिठो आहे त उन्हनि जा बुत ठाहिया विया आहिनि, बुत उन्हनि जा ठाहिया विया आहिनि। त छा बसि उन्हनि खे नचो? नूह अलैहिस्सलाम उन्हनि खे रोकियो, नूह अलैहिस्सलाम खे पथर हया विया, अज़ियतूं ॾिनियूं वयूं, उनजो पुट मुखालिफ़ थियो, पंहिंजे वालिद साहब जे चवण न वरितई। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे सम्झायो, छाजे करे? दावत ला इलाहा इल्लल्लाह। सभिनीनि पैगंबरनि जेका महिनत कई, ला इलाहा इल्लल्लाह जी दावत ते महिनत कई। इब्राहिम अलैहिस्सलाम जी पंहिंजे क़ौम सां ॿी कहिड़ी दुश्मनी हुई? सिर्फ़ु इहा दुश्मनी हुई, हू चए पियो त हिन बुतनि खे न पूॼो, जेको न तव्हांजी ॿुधी था सघनि, न तव्हांखे नफ़ो ॾेई सघनि, न तव्हांखे नुक़सानु ॾेई सघनि, तव्हां हुनजी पूॼा छो था कयो? पर जॾहिं हुनजे क़ौम न सम्झी त इब्राहिम अलैहिस्सलाम उन्हनि सां कंप्रोमाइज़ न कयो, त बाबा हाणे नथा सम्झनि त ख़ैर, हाणे कम खे हला, बिरादरी फिटाइणी न आहे। बल्कि क़ुर पढ़ी ॾिसो, इब्राहिम अलैहिस्सलाम जे वालिद साहब उनखे चयो त ए इब्राहिम अलैहिस्सलाम, अगरि तूं पंहिंजे हिन ॻाल्हि खां न हटंदे, चुप न कंदे, त असां तोखे पथर हणंदासीं। पोइ इब्राहिम अलैहिस्सलाम छा कयो? चुप कयो। ॾिठई त ॻोठ फिटे थी, बिरादरी फिटे थी, इख़्तिलाफ़ थियनि था, न, बल्कि इब्राहिम अलैहिस्सलाम जी जुर्रत खे ॾिसो त उन्हनि जे सभिनीनि बुतनि खे भञी छॾियो ऐं इन्ही बुतनि जे भञण जे करे हू ज़िद में अची विया। हुननि चयो त हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाह में उछलायो, बाह में इब्राहिम अलैहिस्सलाम खे उछलायो, पर बचाइण वारे बचायो। इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं ते तवक्कल ऐं भरोसो कयो, जंहिंजे बारे में चई हस्बी अल्लाह व निअमल वकील, मुंहिंजे लाइ अल्लाह काफ़ी आहे, जेको बहितरीन कारसाज़ आहे। त पोइ उन लाइ अल्लाह काफ़ी थी वियो। अल्लाह ताला बाह खे हुकुम कयो, हे बाह थधी थी वञे, पर सलामती वारी थधी थी वञे, कोनी बरदऊं व सलामा। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इब्राहिम अलैहिस्सलाम इहा ई महिनत कई। उन खां बाद में मूसा अलैहिस्सलाम फिरौन ॾे अल्लाह ताला मोकिलियोसि त वञ फिरौन खे सम्झा, उनखे रोको, सरकशियूं थो करे। त हू त छा पिया चवनि मूसा अलैहिस्सलाम जे बारे में? छा ले चयूं त हीअ आयो ऐं हीअ असांखे फितने में विझणु थो चाहे, हीअ हिते बादशाही करणु थो चाहे, हीअ असांखे तरणु थो चाहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, छा मूसा अलैहिस्सलाम चुप कयो? छॾे ॾिनई त फिरौन ताक़त वारा, हाणे छॾे ॾियोसि? न, भॼणा हुया, ॿाहिरि त बीही रहिया। उन खां अलावा जेके बि पैगंबर आया, इहो ई मसइलो, हता असांजो प्यारो मिठड़ो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो आयो, उनखे त सॼे मके वारा अमीन सिद्दीक मञनि पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त पिया कनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो एहतराम पिया कनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अमानतूं रखनि पिया।
पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़ी ॻाल्हि कई जंहिंजे करे सभु दुश्मन थी विया, सभु पथर हणण लॻा, सभु नऊज़ बिल्लाह मजनू चवण लॻा, सभु साहिर चवण लॻा, यानी चरियो चवण लॻा, जादूगर चवण लॻा। जेके इज़त ॾियनि पिया उहे हींअर नफ़रत जी निगाह सां ॾिसनि पिया। छा मसलो हो, छा मुआमलो हो? छा रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो को ज़ाती मफ़ाद हुयो? न, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावत ॾिनी त ए इंसानो क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह, चओ त अल्लाह खां सवाइ ॿियो केरु बि इबादत जे लाइक़ न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह जी दावत ॾिनी त मके जे जबल ते चढ़ी, जॾहिं मके वारनि खे पुकारी, उन्हनि खां पुछा कई, तस्दीक कई त ॿुधायो अगरि मां तव्हांखे इहा ॻाल्हि चवां त हिन जबल जे पोयां हिकिड़ो लश्कर अचे थो जेको तव्हां ते हमिलो करण वारो ऐं तव्हांखे तबाह बर्बाद करण वारो आहे, छा तव्हां मुंहिंजी हिन ॻाल्हि खे तस्लीम कंदो? त चयूं बिल्कुलु मञंदासीं। छो मञंदो? इन लाइ मञंदासीं त अॼु तोणी असां तोखे सिद्दीक़ ऐं अमीन ॾिठो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पोइ मां तव्हांखे चवां थो त चओ ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो केरु बि इबादत जे लाइक़ न आहे। इन ॻाल्हि ते हू चिड़ी पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ूं ॾियण लॻा, पथर हणण लॻा, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ौम कबीले सां बाइकाट करण लॻा। छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे बाइकाटनि खां, इन्हनि जे तकलीफ़नि खां ॾिनो? चयईं मके वारा इहे ॻाल्हियूं पिया कनि त वॾे सुकून जी ज़िंदगी हुई, सभु आराम सां वेठा हुआसीं, के शराब पीअनि पिया, के जुआ खेॾनि पिया, के ज़नाह पिया कनि, के काबे जो तवाफ़ सीटियूं वॼाईंदे ताड़ियूं वॼाईंदा पिया कनि, जीअं असांजे मुआशरे में अॼुकल्ह कवाली था कनि, त उहो सिस्टम कनि पिया। को सदका ख़ैरात बुतनि जे नाले पिया कनि, को इख़्तिलाफ़ कोन हो, कुझु बि कोन हो, सुकून लॻो पियो। नऊज़ बिल्लाह सुम्मा नऊज़ बिल्लाह, हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, सभिनीनि खे विढ़ाए छॾी इन ॻाल्हि ते। उहे बि इहो पिया चवनि। आया अबू तालिब खे चयूं, हे अबू तालिब, पंहिंजे भाइटे खे चओ त भला हाणे कंप्रोमाइज़ था कयूं, ठाह था कयूं, हिकिड़ो 6 महीना असां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते हलूं, 6 महीना वरी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे दीन ते हले। अबू तालिब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अचे चयो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां पोढ़ो थी आहियां, कुफारनि सां मुक़ाबिलो करणु, अरब सां मुक़ाबिलो करणु मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। हाणे तूं पंहिंजी भली इबादत कर, पर हिननि जे बुतनि खे बुरो भलो न चओ। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जो कसम, अगरि ही मुंहिंजे हिकिड़े हथ ते सिज खे लाहिनि, ॿिए हथ ते चंड खे लाहिनि, ही नामुमकिन कम बि करे ॾेखारिनि, तॾहिं बि मां अल्लाह जी तौहीद बयान करण खां कोन रुकजंदुसि। अल्लाह ताला क़ुरान जी आयत नाज़िल कई, क़ुल या अय्युहल काफ़िरून ला अअबुदु मा तअबुदून, मुंहिंजा महबूब काफ़िरनि खे चओ, जिन्हनि जी तव्हां पूॼा था कयो उन जी पूॼा मां न कंदुसि, ऐं जिन्हनि जी मां पूॼा थो कयां, जंहिंजी पूॼा मां थो कयां उनजी तव्हां कोन कंदो। लकुम दीनुकुम वलिय दीन, तव्हांजे लाइ तव्हांजो दीन, मुंहिंजे लाइ मुंहिंजो दीन। तव्हां बि पंहिंजी महिनत ॾेखारियो, मां बि पंहिंजी दावत जारी रखंदुसि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इन दावत तौहीद जी दावत ते, क़ुरान ऐं सुन्नत जे दावत जे ख़ातिर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ताइफ़ वारनि पथर हया, मके में तकलीफ़ूं आयूं, सहाबनि खे हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे टांडनि ते लेटायो वियो, ऐं तकलीफ़ूं, अज़ियतूं, हिजरतूं, जिहाद, कुर्बानियूं, ही सभु छाजे करे थियो? इन्ही जे करे थियो, भलाई जो हुकुम करण ऐं बुराई खां मना करण जे करे। ऐं अॼु जा असांजा साथी चवंदा कंहिंखे कुझु न चओ, फ़िरका वारियत न कयो, जेको जिथे आहे बसि उते ई कम खे हलायो, हिकु अलाह जी दावत न ॾियो, सहाबनि जो दिफ़ा न कयो, उम्महातुल मोमिनीन जी दिफ़ा न कयो, बसि जेको जिथे वणेसि तीअं करे। अलाह खे छॾे माण्हू ग़ैर अलाह खे सजदो कनि, तवाफ़ कनि, उन्हनि खे सॾीनि, उन्हनि खे पुकारीनि, त असां चुपड़ी करे वेही रहूं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, अफ़सोस आहे। कई माण्हुनि मूंखे इहो चयो आहे, साईं मसइलो इहो आहे त तव्हां कंहिंखे न चओ, तव्हां ब्रेलविन खे, शियनि खे, इन्हनि खे कुझु न चओ। मां चयो हिकिड़ी ॻाल्हि तूं कसम खणी ॿुधा,
मां बि तोसां वाइदो थो कयां त मां बि अॼु खां पोइ हुननि खे ॻाल्हाइण छॾे ॾींदुसि। हालांकि असांजी ज़ाती दुश्मनी न आहे, असां दलाइलनि जे बुनियाद ते हुननि सां ॻाल्हाईंदा। मां चयो तूं कसम खणी ॻाल्हि कर, तुंहिंजी अमड़ खे को माण्हू को चौंक ते चौराहे ते वेही ऐं उनखे गारियूं ॾे, तुंहिंजी अमड़ खे ज़ानिया चवे, त छा तूं चुप करे वेही रहंदे? त यार छॾीसि भला, जहिड़ो आहे तूं छॾींदेसि। इन ॻाल्हि जो जवाबु मूंखे सिर्फ़ु ॾे। चुप थी वेंदा आहिनि, जवाब ई न ॾींदा आहिनि, छो त हुननि खे ख़बर आहे त इन जो जवाबु मां नह में नथो ॾेई सघां, त मां ख़ामोश रहंदुसि। ऐं अगरि मां पोइ इहा ॻाल्हि थो कयां त न मां इन्हनि सां विढ़ंदुसि, त पोइ मां इहा ॻाल्हि कीअं थो कयां त बसि कंहिंखे कुझु न चओ। जॾहिं तूं पंहिंजी अमड़ ते बर्दाश्त नथो करी मुंहिंजा भाउ, त अहिड़ियूं कई किरोड़े अमड़ूं कुर्बान मुंहिंजी अमड़ आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे अज़मत ते, उनजे शान ते, उनजी पाक दामनी ते। इहे मुनकर, इहे ज़ालिम अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे बुरा भला चवनि ऐं असां चुपड़ी करे घर वेही रहूं, हिननि जी मुखालफ़त असां न कयूं। इहे उन हस्तिन खे जिन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾिनो, जिन्हनि खे असहाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शरफ़ मिलियो, लक़ब मिलियो, उन्हनि खे बुरो भलो चवनि ऐं असां कुझु न चऊं। ऐं तव्हां अफ़सोस आहे साथी इन ॻाल्हि खे सम्झनि नथा, इन जो मक़सदु छा आहे, छो सहाबनि खे ॻाल्हायो थो वञे? इन जे करे जो हू इस्लाम जा दुश्मन आहिनि। असां तोड़ी दीन कंहिं पुॼायो? सहाबनि पुॼायो, उम्महातुल मोमिनीन पुॼायो असां तोड़ी दीन। हाणे जेके नऊज़ बिल्लाह उन्हनि जे इज़त खे दाग़दार कयो थो वञे त इस्लाम ई ख़तमु, पोइ किथां असां दीन आणियूं? ही निमाज़ किथां सिखूं, रोज़ा किथां सिखूं, हज ज़कात जिहाद, ही खाइण पीअण उथण सभु ॻाल्हियूं असां किथां सिखूं? इहे सहाबनि असां तोड़ी आंदियूं। अगरि सहाबनि खे निशानो बनाइनि था त उन्हनि जो मक़सदु इहो आहे, इहे यहूदी ऐं नसारनि जे नस्ल आहे जेके ही चाहिनि था त इन्हनि खे सहाबनि खे ऐं अहल बैतर खे दाग़दार कयो वञे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, पहिरीं ॻाल्हि ऐं ॿी ॻाल्हि, जेके ॿिया आहिनि मौलवी पेट जा पुजारी, हर मामले में शिरक ऐं हर मामले में बिदअत। साथी चवंदा बसि कंहिंखे न चओ, निमाज़ रोज़ो चओ। त मुंहिंजा भाउ, जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह ई न रहे, जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त क़यामत जेसी तूणी न ईंदी, जेसी तूणी हिन धरती ते हिकिड़ो बि ला इलाहा इल्लल्लाह चवण वारो हूंदो, तीअं बरकत आहे। ही काइनात अल्लाह ताला बनाई आहे त पंहिंजे तौहीद जे ख़ातिर, पंहिंजे इबादत जे क़ादिर, हिकु अल्लाह जी इबादत जे ख़ातिर अल्लाह दुनिया बनाई। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमाए थो, वमा ख़लक़तुल जिन्न वल इंसा इल्ला लियअबुदून, मूं इंसान ऐं जिन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो आहे। ऐं अगरि हाणे इहे ज़ालिम अल्लाह जी इबादत में ॿियनि खे शरीक कनि, माण्हुनि खे अल्लाह जी दर खां नाउमीद कराए ऐं कबरनि ते, ठिकरनि ते, भितरनि ते सजदा कराइनि ऐं असां चुपड़ी करे वेही रहूं। अफ़सोस, अफ़सोस जो इंसान अॼु जो मुसलमान उहो चए थो त कंहिंखे कुझु न चओ। मां काफ़ी साथियुनि खे इहो जेके इहे चवंदा त बाबा कंहिंखे न चओ, बसि निमाज़ रोज़ इहो चओ। मां चयो यार ॻाल्हि हिकिड़ी ॿुधा, अगरि तूं घर मोटी अची ऐं पंहिंजी घरवारी जे बिस्तर ते ॿिए खे सुतल ॾिसी, छा तूं चुपड़ी करे वेहंदे? चवंदा बंदूक हणंदोसांस। मां चयो मुंहिंजा भाउ, जॾहिं तुंहिंजी ज़ात में, तुंहिंजी गैरत में केरु शिरक थो करे त तूं खून थो करी, बल्कि तूं पंहिंजे पूरे ख़ानदान खे कुर्बान करण लाइ तयारु थी वञे थो। सभु मरनि त मरनि, पर गैरत जो मामिलो आहे, हीअ अल्लाह जी ज़ात में शिरक था कनि, अल्लाह जी गैरत में शिरक था कनि ऐं चवंदा कंहिंखे कुझु न चओ, कंहिंखे कुझु न चओ। मुंहिंजा भाइरो, मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजो दोस्तो, ही ज़ाती दुश्मनी असांजी कंहिं सां बि कान्हे का, पर हक़ सच चवणो पवंदो, क़ुरान ऐं सुन्नत बयान करणी आहे, पोइ चाहे इन मुखालफ़तनि में छा बि थिए। उहो असांजो दोस्त चए पियो त इहे सिर्फ़ु पाकिस्तान में असां ॾिसूं था, इहे फ़िरकावारी त ॿियनि मुल्कनि में आहिनि ई कोन। मुंहिंजा भाउ शुक्र कर जो पाकिस्तान में आहीं ऐं हिते खुली बयान करण जो मौक़ो आहे। इन्हनि मुशरिकनि, इन्हनि बिदअतिन जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण जो तोखे हक़ पाकिस्तान में मिले थो ऐं तूं
खुली बयान करे थो सघे ऐं इन खुली बयान करण जे करे अञा कुझु बचियो पियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, जिन्हनि मुल्कनि में इन्हनि जी मुखालफ़त इन्हनि मुशरिकनि ऐं बिदअतिन जे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दुश्मननि जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण ते चुप करे वेही रहिया न, त उन्हनि मुल्कनि जी हालत हींअर ॾिसो छा थी आहे। साथी चवंदा ॿियनि मुल्कनि में फ़िरका वारियत कान्हे का, असांजे मुल्क में आहे। ॿियो हाल अहवाल, इराक़ में सद्दाम हुसैन हुयो न हुयो अहले सुन्नत, उनखे कीअं प्लानिंग जे तहत मारायो वियो। उहो मिस्कीन, उहो मर्द मुजाहिद जेके बेगुनाह मारियो वियो, फांसी ते चाढ़ियो, उनजो गुनाह छा हो? उनजो गुनाह इहो ई हुयो त हू तौहीद ऐं सुन्नत जो क़ाइल हो। हू शीयत जो दुश्मन हो, शीयत जे ख़िलाफ़ हो। अफ़सोस जो काफ़ी साथी इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि त हिकिड़े शीए मूंसां ॻाल्हि कई, हिकिड़े शीए मूंसां ॻाल्हि कई, चई त हिज़्बुल्लाह वारनि इसराइल ते 100 राकेट हणी छॾिया ऐं पोइ इसराइल वारनि ऐं कुफ़ारनि मञियो अगरि मुसलमाननि में का जमायत आहे, ताक़तवर, बहादुर आहे त उहो शिया आहिनि। मां उनखे चयो, मुंहिंजा भाउ, इहे बेवकूफ़ ॿिए कंहिंखे बनायो। हिते अल्हम्दुलिल्लाह असां जेके असली अहले सुन्नत अहले हदीस वारा आहियूं, असां तव्हांखे चङी तरह सुञाणूं। मां चयो ॻाल्हि ॿुध, सद्दाम हुसैन अहले सुन्नत जो शेर हो। हुन कंहिं बि काफ़िर ते हमिलो कोन कयो हो, न की कंहिंखे इज़ायो हुई। हू सिर्फ़ शीयनि जे ख़िलाफ़ हो ऐं कुवैत ते हमिलो कई, जेको पंहिंजो अरब मुल्क हो। उन ते सभ जा सभु कुफ़ारुनि ते इन बहानो करे हमिलो अची कयो। वरी बहानो छा कयूं त सद्दाम हुसैन वटि एटमी मिज़ाइल आहिनि ऐं ज़हरीला मिज़ाइल आहिनि। सभु कुझु चेक कराई त मूं वटि कुझु ई कोन्हे, न की मां को कंहिंजो दुश्मन आहियां, मां सिर्फ़ हक़ सच बयान कर। उन ते हमिलो करे उते शीयनि जी हुकूमत नूरी मालिकी जी आणे ऐं हुन मर्द मुजाहिद खे फांसी ॾिनी हुई। तालिबान जेके अफ़गानिस्तान में हुया, उते बि हिकु ड्रामो अमरीका वारनि ठाहियो 9/11 जो, अची उन्हनि ते हमिलो कयूं। 11 साल, अञा तक़रीबन 12 साल उते मुसलमाननि सां जंग कयूं। खरबें रुपया नुक़सान थियण जे बावजूद बि जान न पिया छॾनि। हुननि खे ख़बर ई अगरि निकिरंदासीं वरी बि असांखे इतो ई नुक़सान थींदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं भाइरो, हींअर सूरिया जी हालत ॾिसो। शाम में रूस वारा बमबारी पिया था कनि, निहत्तनि ते, बेगुनाहनि ते, उन्हनि जे घरनि ते, अस्पतालनि ते, स्कूलनि ते उन्हनि खे तबाह बर्बाद कयो थो वञे। घर ड्राथा विया, सभु कुझु बर्बाद करे वियो। छो जो उहे अहले सुन्नत कंहिंसां मिली? बशार अल असद, शीए सां गॾिजी। मां चयो तूं थो चई त इहो हिज़्बुल्लाह वारनि इसराइल खां जंग खटी आहे। असां, मां चयो न ॿुधो को तव्हां ते को बम हयूं, को हेलीकॉप्टर उॾारियूं, को जहाज़ उॾारियूं, को मिज़ाइल तव्हां ते हयूं, कुझु ई कोन कयूं। इहा हिकिड़ी प्लानिंग आहे, सिर्फ़ हिकिड़ी प्लानिंग आहे जो अहले सुन्नत जे ख़िलाफ़, जो अहले सुन्नतनि खे कमज़ोर करणु ऐं शीयत खे तरग़ीब ॾियणु। छो त शीयत आहे यहूद ऐं नसारा जो टोलो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहे जेके न क़ुर खे मञनि, चवनि त इहो क़ुर इहो सचो न आहे, इहो सहाबनि क़ुर लिखियो आहे, बाद में जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल थियो उहो क़ुर इहो न आहे। जेके कलमे खे बि न मञनि, पंहिंजो अलॻि कलमो ठाहिनि, जेको निमाज़ जो तरीक़ो उन्हनि जो अलॻि, जेको मस्जिदनि खे छॾे इमाम बारगाहनि खे ठाहिनि, जेको असहाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गारियूं ॾियनि, जेको उम्महातुल मोमिनीन जिन्हनि जी पाक दामनी जो क़ुर ज़मानत थो ॾिए, उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइनि। त उन्हनि खे बि असां चुपड़ी करे वेही रहूं, असां उन्हनि खे छॾे ॾियूं। ऐं जिन्हनि छॾे ॾिनो, इन्हनि खे न सुञातऊं, इन्हनि जे ख़िलाफ़ उथंदे जिहाद न कयूं, त इहे हींअर ॾिसो किथे किथे घेरो पिया कनि। इराक़ खे सभ खां पहिरियों शाम ख़तमु कयूं, उन खां पोइ अफ़गानिस्तान में इहो जेको करज़ई आहे केरु आहे, इहो बि शी आहे। उन खां बाद में शाम में त इहे सभिनीनि बर्बाद कई। यमन में ॾिसो, ऐं हींअर उहे दावाऊं था कनि त असां हरमैन ते हमिलो कंदासीं, मके ऐं मदीने ते हमिलो कंदासीं, बहरेन ते हमले जी धमकी ॾियनि था।
पाकिस्तान में हिननि जी प्लानिंग हले वेठी। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सुजाग थियो, क़ुरान ऐं सुन्नत खे बयान कयो, भलाई जो हुकुम कयो, बुराई खां मना कयो। इहो इस्लाम न आहे त बसि निमाज़ रोज़े जो चओ, ॿिया सभु ॻाल्हियूं विसारे छॾियो। निमाज़ रोज़ो हज ज़कात तुंहिंजो तॾहिं क़बूल आहे जॾहिं इहे सभई अमल सभ खां पहिरियां तौहीद ते हुजनि, यानी ख़ालिस अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर हुजनि, अल्लाह जी रज़ा हासिल करण जे लाइ हुजनि, ऐं उन खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत तरीक़े ते हुजनि, त पोइ मसला हल थींदा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ख़ुदारा इहे ॻाल्हियूं न कयो त कंहिंखे कुझु न चओ, कंहिंखे कुझु न चओ, बसि जीअं कमु हले थो तीअं हलायो। न, इहो शुरू खां वठी जेका जंग हलंदी थी अचे पैगम्बरनि खां वठी पोइ सहाबनि में, अहल बैतनि में, अॼु तूणी जेको हले थो, इहो हक़ ऐं बातिल जो जंग क़यामत तूणी हलंदो। पर असांखे हक़ जो साथ ॾियणो आहे ऐं बातिल जी मुखालफ़त करणी आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो त मूं मोमिननि सां सौदो करे छॾियो, उन जे जान ऐं माल जे एवज़ उन्हनि खे जन्नत अता कयनि। अल्लाह ताला कुरान शरीफ में सूरत तौबा आयत नंबर 111 में फरमाए थो, इन्न अल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। अल्लाह फरमाए थो मूं मोमिननि खां उन जे जान ऐं माल जे एवज़ ख़रीद करे छॾियमि, छो जो मां उन्हनि जो जान ऐं माल ख़रीद करे छॾियमि जन्नत जे एवज़। पोइ सभ खां पहिरियां निशानी अल्लाह ताला उन्हनि मुमिनीननि जी जेका सिफ़त थो ॿुधाए, जिन्हनि सां अल्लाह सौदो कयो आहे जन्नत जो, उहो छा सिफ़त आहे? युक़ातिलून फी सबीलिल्लाह, वो अल्लाह जी राह में क़िताल कंदा आहिनि। क़िताल जिहाद जो लफ़्ज़ बि ईंदो आहे क़ुरान शरीफ़, पर हिते सौ सिधो क़िताल जो लफ़्ज़ आहे त हू मारींदा आहिनि। फयक़्तुलून व युक़्तलून, पोइ मारीनि बि था त मरनि बि था। वअदन अलैहि हक़्क़न फी तौरात वल इंजील वल क़ुरान, ऐं इहो वाइदो अल्लाह ताला न सिर्फ़ क़ुरान में बि कयो आहे बल्कि तौरात ऐं इंजील में बि अल्लाह ताला वाइदो इहो ई कयो। अल्लाह ताला फरमाए थो, वमन औफा बिअहदी मिन अल्लाह, पोइ अल्लाह खां वधीक पंहिंजे वाइदे जो सचो केरु आहे? फस्तबशिरू बिबैइकुम अल्लज़ी बायअतुम बिही, ए ईमान वारो पंहिंजे इन पोइ सौदे ते ख़ुशियूं मल्हायो जेको सौदो तव्हां सां तव्हांजे रब कयो आहे। वज़ालिका हुवल फौज़ुल अज़ीम, ऐं इहा वॾी में वॾी कामयाबी आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, सभ खां पहिरें उन्हनि मोमिननि जी निशानी जिन्हनि सां अल्लाह जन्नत जो सौदो कयो आहे, उन्हनि जी निशानी इहा ॿुधाई आहे त उहे अल्लाह जी राह में लड़नि था, पोइ मरनि बि था, मारीनि बि था। पोइ अल्लाह ताला ॿियूं निशानियूं उन्हनि जूं ॿुधाई थो। अल्लाह फरमाए थो, अत्ताइबून, जेके तौबा कंदड़ आहिनि, ताइबून अल आबिदून अल हामिदून अस्साइहून अर्राकिऊन अस्साजिदून अल आमिरून बिल मारूफ वन्नाहून अनिल मुनकर वल हाफिजून लिहुदूदिल्लाह। अल्लाह फरमाए थो, उहे तौबा करण वारा, उहे इबादत करण वारा, उहे अल्लाह जी हमद ऐं सना बयान करण वारा, उहे उजागा करण वारा, उहे रुकू करण वारा, उहे सजदो करण वारा, उहे भलाई जो हुकुम करण वारा ऐं बुराई खां मना करण वारा ऐं अल्लाह जे हदनि जी हिफ़ाज़त करण वारा। वल हाफिज़ून लिहुदूदिल्लाह, ऐं अल्लाह जे हदनि जी हिफ़ाज़त करण वारा। पोइ अल्लाह ताला फरमाए थो, वबश्शिरिल मुमिनीन, ए मुंहिंजा महबूब मोमिननि खे बशारतूं ॾेई छॾ। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, ॾिसो क़ुरान खे सम्झी पढ़ो। इहो न आहे त बसि निमाज़ रोज़े जो चओ बसि, कंहिंखे कुझु अल्लाह थो चए, न। मूं उन्हनि सां जन्नत जो सौदो कयो, उहे ईमान वारा। सभ खां पहिरियों निशानी उहा इहा आहे त हक़ ऐं सच जे लाइ लड़नि था, विढ़नि था, पोइ उहे तौबा कंदड़ बि आहिनि। इहो न त सिर्फ़ु तव्हां सां लड़ाई जी ॻाल्हि सोचूं, पाण में अमल टके जो बि न हुजे, ॿियनि खे चऊं ऐं पंहिंजी ॻाल्हि न ॾिसूं, न, बल्कि अल्लाह ताला फरमाए थो क़ुरान शरीफ़ में, अतामुरून अन्नास बिलबिर्रि व तनसौना अनफुसकुम, तव्हां माण्हुनि खे भलाई जो चओ था ऐं पंहिंजो पाण खे विसारियो था। न, पहिरियां पाण खे ॾिसणो आहे, पर हक़ सच लाइ विढ़णो आहे, ऐं इहे शयूं वरी ॿियूं पाण में पैदा करणियूं। हिकु त पाण तौबा ताइब करण वारो हुजे, इबादत करण वारो हुजे, अल्लाह जी हमद ऐं सना करण वारो हुजे, उजागा करण वारो हुजे, रुकू सजदा करण वारो हुजे, भलाई जो हुकुम करण वारो, बुराई खां मना करण वारो, ऐं अल्लाह जी हदनि जी हिफ़ाज़त करण वारो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, मुंहिंजो मक़सदु हीउ मौज़ू तमामु डिघो थी वियो, पर इंतिहाई ज़रूरी मौज़ू आहे। जेके अॼु जा दोस्त साथी जेके नचाइनि वेठा
जिन्हनि खां महिनत नथी पुॼे पोइ सोचीनि था त न यार बसि कंहिंखे कुझु न चओ। मां उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो सवाल कंदुसि, अगरि को चोर को धाड़ियल को तुंहिंजे घर में अचे ऐं तुंहिंजे इज़तनि में तुंहिंजे माल में हथ विझे ऐं तोमें इस्तिताअत हुजे बि सही, मुक़ाबले जी ताक़त बि हुजे, छा तूं चुपड़ी करे वेहंदे या मुक़ाबलो कंदे, या तूं छॾे ॾींदेसि त तुंहिंजो माल बि लुटी वञे, दौलत बि लुटी वञे, तुंहिंजियूं इज़तूं बि लुटी वञे ऐं तूं वेठो ईअं ई हुजे? इहो थी नथो सघे। हर गैरतमंद इंसान इहो सोचींदो त हू पंहिंजी जान जी बि हिफ़ाज़त करे, पंहिंजे माल जी बि हिफ़ाज़त करे, पंहिंजी इज़त जी बि हिफ़ाज़त करे। त पोइ जॾहिं असां पंहिंजे जान ऐं माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त कयूं था त पोइ छो अल्लाह जे ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदनि जी हिफ़ाज़त छो नथा कयूं? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबनि जी इज़तनि जी हिफ़ाज़त छो न कयूं? उम्महातुल मुमिनीन जी इज़तनि जी हिफ़ाज़त छो न कयूं? त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह जे फज़ल ओ करम सां अहले हदीस जमायत इन्हनि ज़ालिमनि जे अॻियां शुरू खां वठी बीहंदी आई आहे ऐं इंशाअल्लाह क़यामत तूणी बीहंदी रहंदी। असां बातिल खे बातिल चवंदासीं, हक़ बयान कंदासीं, पोइ चाहे कंहिंखे मज़ो अचे चाहे न अचे, चाहे केरु असांजे हिन क़ुर ऐं सुन्नत जी जमायत जो मेंबर बणिजे चाहे न बणिजे, असांखे ॿिए कंहिंजी ज़रूरत नाहे। असांखे सिर्फ़ु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्माबरदारी ऐं अताअत जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे पंहिंजे वक़्त में क़बूल फरमाईंदो ऐं क़यामत तूणी इहा महिनत जारी रहंदी। पोइ जेके जेरा हूंदा उहे हक़ ते जेरा हूंदा ऐं जेके शहीद थींदा वफ़ात पाईंदा त इंशाअल्लाह हक़ ते वफ़ात पाईंदा। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे इहो सम्झ अता फरमाए, इहो असांजे दिमाग़नि मां इहा ॻाल्हि कढी छॾे जेको शैतान वसवसो विझी छॾियो आहे त कंहिंखे बि बुरो भलो न चओ, जीअं कमु हले थो हले त बसि निमाज़ रोज़ो हज ज़कात चओ। इहो इस्लाम न आहे, बल्कि इस्लाम इहो आहे सभ खां पहिरियां अल्लाह जी सुञाणप, अल्लाह जो हक़ माण्हुनि तोणी ॿुधायो त माण्हुनि ते जेको अल्लाह जा हक़ आहिनि उहे ॿुधायो, पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फर्मा बरदारी, उन जी पैरवी, पोइ क़ुर जी इत्तिबा, सुन्नत जी इत्तिबा, इहो ई दीन आहे। इन ते हलंदासीं दुनिया आख़िरत जी कामयाबी मिलंदी। ऐं जेकॾहिं इन खां ॿाहिरि निकितासीं, रिश्तेदारियूं मिटी माइटियूं ऐं इहे सोचियासीं त ही फिटंदा, हाणे इन दोस्तनि मिटनि माइटनि जे करे हक़ खे लिकाए छॾियो, हक़ खे छॾे ॾियो, या ख़बर त सॼी आहे पर यार बयान न कयो, छॾे ॾियो, बसि अल्लाह हिदायत ॾींदो। इहा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो खुला गुमराही वारो अक़ीदो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अहिड़े अक़ीदे खां, अहिड़े सोच खां, अहिड़े फ़ैल खां अल्लाह ताला महफ़ूज़ फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजे दिलनि में पंहिंजी मोहबत, पंहिंजी चाहत ऐं पंहिंजो ख़ौफ़ अता फरमाए ऐं असांजे दिलनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं उनजे सहाबा ऐं अहल बैतनि जी मोहबत अता फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे त असांखे शिरक ऐं बिदअत जे ख़िलाफ़ जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इन जिहाद में असांखे इस्तिक़ामत अता फरमाए ऐं पंहिंजी नुसरत नसीब फरमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम। अक़ूलु व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन।